नाज़रीन, सॼी सिंध जी आबादीन में भी धरती टीवी न्यूज़ के सॾ ते डॉक्टर अब्दुल्ला सुमरो मेमोरियल हाई स्कूल में सकाफ़ती ॾियारे के सिलसिले में तकरीब कोठाई वई। उन हवाले से पेश आहे दानिश बुखारी की यह रिपोर्ट। सॼी सिंध जियां बदीन में धरती टीवी न्यूज़ के सॾ ते डॉक्टर अब्दुल्ला सुमरो मेमोरियल हाई स्कूल बदीन में सकाफ़ती रंग निखरी पिया। इन सिलसिले में एक शानदार सकाफ़ती तकरीब मुनक़द कई वई, जैमें स्कूल के ॿारनि, उस्तादनि, सहाफ़ियनि ऐं शेरियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते डॉक्टर अब्दुल्ला सुमरो ॿारनि पारां सिंधी सकाफ़त ते तकरीरूं, टेबलोज़ ऐं सिंधी गीत जुंगारे महफ़िल के चार चंड लगाए छॾिया। उन मौके ते डॉक्टर अब्दुल्ला सुमरो स्कूल के ॿारनि ऐं उस्तादनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, जेको धरती टीवी जे तरफ़ां स्लोगन है त बाशऊर सिंध तरक्की की ज़मानत जे स्लोगन हेठ सॼी सिंध गॾु थी आहे। स्कूली ॿारड़ा गॾु थिया आहिनि। सच पुछो त असांखे ॾाढी ख़ुशी थी रही है। जेका ॿारनि में जेका ख़ुशी जी लहर आहे सा तव्हां बि ॾिसी सघो था। उम्मीद करियूं था त अॻियां हली करे भी अहिड़ा ई इवेंट हिते असां मुनक़िद करायूं। अॼु सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। कैमरामैन टीम सां गॾु दानिश बकारी, धरती टीवी न्यूज़ बदीन।